हुमुल आदून वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून उलाइका हुमुल वारिसून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मीयुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल की मोहब्बत से बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, मुजाज़ीज़ भाइरों, दोस्तों एवं बुज़ुर्गों, अल्लाह ताला जा करोड़ा एहसानात जा रब साईं तवां असां के ये महफ़िल मजलिस नसीब फरमाई है। मां अवां जे आॾो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सिपारो अरिड़हों सूरत जो नालो सूरतुल मोमिनून। उन मंझा चंद आयतूं अवां जे आॾो पढ़ियूं आहिनि। कुछ आयतुनि जो मफ़हूम ऐं मक़सद गुज़िरियल जुमे ते बयान कयो। कुछ आयतुनि जो मफ़हूम ऐं मक़सद जेको रहिजी वियो, इरादो आहे त हिन जुमे ते उनखे बयान कयूं। अल्लाह ताला हिननि आयतुनि जे अंदरि मोमिननि जूं निशानियूं बयान फरमायूं आहिनि, ईमान वारनि जूं निशानियूं, जंहिंजे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो त कामयाबी हर क़िस्म जी मोमिन खे शामिल आहे। मोमिन जी निशानी इहा आहे त अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, नमाज़ जेका पढ़ंदो उहा ख़ुशू ऐं ख़ुदू सां पढ़ंदो। वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून, अहिड़ियूं ॻाल्हियूं जंहिंजो न दुनियावी फ़ाइदो हुजे न उख़रवी फ़ाइदो हुजे, बेहूदा बेकार ॻाल्हियूं, लग़्व ॻाल्हियूं, उन्हनि खां एराज़ कंदो, उन्हनि खां परते भॼंदो। वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून, मोमिन हर हमेशा ज़कात अदा करण वारो हूंदो आहे। हाणे जेका अॻिते अल्लाह ताला निशानी बयान फरमाई आहे, वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, ऐं जेके पंहिंजे ओगड़नि जी हिफ़ाज़त करण वारा हूंदा। ॾिसो, ओगड़ जी हिफ़ाज़त उन जाइ ते कंदो आहे जंहिं जाइ ते अल्लाह तबारक व तआला मनउ फरमाई आहे। जेका शइ उन जे लाइ हलाल आहे, क़ुरान मजीद उन जे मुतालिक़ फरमाए थो इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत अयमानुहुम, मगर अला अज़वाजिहिम उन जी घरवारियूं ऐं उन जूं बानियूं जेके आहिनि, जेके उन जे मातहत आहिनि, उन्हनि जे लाइ उनखे इजाज़त आहे। बाक़ी इन खां अलावा ख़ुलासे कलाम अवां इहा ॻाल्हि ज़हन जे अंदरि विहारियो त क़ुरान मजीद जेको आहे, क़ुरान मजीद जे अंदरि जेके बि मुआमलात बयानु थियल आहिनि, इजमाली मुआमलात ऐं मसाइल बयानु थियल आहिनि। उन जो तफ़सील अल्लाह ताला पंहिंजे हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बयानु फरमायो, अहादीस तय्यबा जे अंदरि उन जो मौजूदु आहे। ख़ुलासे कलाम इहो आहे त मोमिन ईमान वारो जीअं बेहूदा ॻाल्हियुनि खां परते हूंदो आहे, नमाज़ जे अंदरि ख़ुशू ऐं ख़ुज़ू अख़्तियार कंदो आहे, ज़कात बि पंहिंजे वक़्त ते क़ाइमु कंदो आहे,
मोमिन ईमान वारो ज़िना वारे तमाम तर मुआमलात ऐं मसाइल खां पंहिंजो पाण खे बचाईंदो आहे। हिकिड़ो आहे वला तक़रबु ज़िना, क़ुरान मजीद जे अंदरि रब साईं फरमायो त ज़िना जे वेझो न वञो, इन्नहू कान फ़ाहिश, इहा बेहयाई आहे, बुरो कमु आहे। रब मना फरमाई त भई ज़िना जे अंदरि अव्हांजा मुआमलात ऐं मसाइल जेके आहिनि उहे इंतिहाई ख़तरनाक आहिनि, त तव्हांखे पंहिंजो पाण खे बचाइणो आहे। ॻाल्हि सम्झ में आई? हाणे आहे अल्लाह तबारक व तआला ज़िना ऐं ज़िना सां गॾियल जेके बि तमामु तर मुआमलात ऐं मसाइल आहिनि, शरीयत शुरू खां वठी करे मुंड खां वठी करे इन्हनि तमामु अहिड़ा ज़ाब्ता ऐं क़ाइदा बयानु फ़रमाया आहिनि। जेकॾहिं इंसानु उन्हनि ज़ाब्तनि ऐं क़ाइदनि जी तरफ़ ध्यानु ॾिए त सवाल ई पैदा कोन्हे को त असांजे मुआशरे जे अंदरि ज़िना वारो मामिलो ऐं मसइलो उभरे ऐं उन जा नुक़सानात तव्हां असांखे असां ऐं तव्हां पंहिंजी अखियुनि सां जेके नुक़सान ॾिसूं था, जेकॾहिं शरीयत जे मामले जे अंदरि अचूं, उन जे मातहत जेकॾहिं तव्हां असां अचूं, उन जे हुक्म जे मुताबिक़ गुज़ारियूं त मामिलो ई न थींदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ॾिसो, इंसान जे अंदरि जेको उभार पैदा थींदो आहे नौजवानी खां बाद, मर्द हुजे या चाहे औरत हुजे, उन्हनि जे अंदरि जेका उभार ऐं जेका जवानी जो जेको मामिलो ऐं मसइलो उभरंदो आहे, जीअं जवानी हिन जी स्टार्ट थी आहे तीअं हिन जो उभार शुरू थी वियो आहे। शरीयत हिन जे लाइ मामिलो ऐं मसइलो इहो बयानु फ़रमायो आहे त भई जेकॾहिं मर्द आहे या औरत आहे, जीअं जवान थिए तव्हां हुनजो निकाह कराए छॾियो। हाणे जॾहिं तव्हां पंहिंजे छोकिरे जे उभार वारे मामले ऐं मसइले जे अंदरि तव्हां जेकॾहिं निकाह कराए छॾियो त हाणे सवाल ई पैदा न आहे इहो अव्हांजो छोकिरो या अव्हांजी छोकिरी। रब साईं माफ़ फरमाए, असांजो इस्लामी मुल्क आहे, असां गैरत सां ताल्लुक़ रखूं था, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती आहियूं। अल्लाह ताला सभिनी मुस्लमाननि जी हिफ़ाज़त फरमाए, पर के चूंकि हिकिड़ो मक़सदु ऐं मफ़हूम आहे शरीयत जो, उहो सम्झाइणो असांजी ज़िमेदारी आहे। मर्द हुजे या चाहे औरत हुजे, जॾहिं बुलूग़त ते पहुता, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे अव्हां पंहिंजे पुट जो, अव्हां पंहिंजी न्याणी जो सुठी जाइ ते ॾिसी करे रिश्तो तय करे उन्हनि जो निकाह कराए छॾियो। हाणे जॾहिं तव्हां निकाह कराईंदव, निकाह वारा मामलात ऐं मसाइल तय थींदा, तॾहिं बि तव्हां ऐं असां हिन गुनाह खां बचंदासीं। त हिकिड़ो मामिलो क़ाइदो शरीयत इहो बयानु फ़रमायो, मर्द हुजे या औरत हुजे, उनजो टाइम ते तव्हां निकाह करायो, अव्हां इन मामले खां बची वेंदो। ॿियो मामिलो छा चयो? ॿियो क़ाइदो ऐं ज़ाब्तो शरीयत इहो बयानु फ़रमायो, वकुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम वकुल्लिल मोमिनाति यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन। काफ़ी माण्हू अहिड़ा निकाह खां बाद बि जेकॾहिं इन मामलात ऐं मसाइल जे अंदरि गिरफ़्तार थींदा, उन्हनि जे लाइ हलो छा आहे? शरीयत फ़रमाए थी, ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वकुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम, मोमिन मर्दनि खे चओ पंहिंजूं नज़रूं झुकाए करे हलनि। वकुल्लिल मोमिनाति यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन, ऐं मोमिनात औरतुनि खे बि चओ पंहिंजूं नज़रूं झुकाइनि। माना मर्द कंहिं औरत जी तरफ़ न ॾिसे, का औरत कंहिं मर्द जी तरफ़ न ॾिसे। जॾहिं मर्द ऐं औरत हिक ॿिए खे ॾिसंदा कोन, जॾहिं ॾिसण वारो मामिलो ई कोन हूंदो, त ज़िना जा आलात पैदा ई कोन थींदा। जॾहिं ज़िना जा आलात पैदा ई न थींदा, उभारो पैदा कोन थींदो, गुनाह वारो मामिलो कोन थींदो। ॻाल्हि सम्झ में आई? टियों उसूल शरीयत इहो बयानु फ़रमायो आहे त ख़िलवत मर्द ऐं औरत जी न हुजे पंहिंजो पाण में। ख़िलवत सम्झो था अकेला ई। असां वटि अल्लाह ताला माफ़ फरमाए, इन्हनि सभिनी शयुनि जे फ़ाइदे नुक़सान जी तरफ़ अचूं था। मोटी ॻाल्हि सम्झो, ख़िलवत चइबो आहे ॿ मर्द ऐं औरत, यानी मर्द ऐं औरत जो अकेलाई जे अंदरि हुजणु, शरीयत इनखे बि मना फरमायो आहे। बाबा को मसइलो कोन्हे को, हीअ असांजे मामे जी धीउ आहे, बाबा मामे जी धीउ हुजे, चाचे जी धीउ हुजे या केर बि हुजे, शरीयत बयानु फरमाए थी त मर्द ऐं औरत जो ख़िलवत पंहिंजो पाण में मामिलो सही न आहे। जेकॾहिं ईअं गॾु थींदा, ॻाल्हाईंदा, पाण में हिक ॿिए सां कचहरी कंदा, त शैतान इन्हनि जे मथां बि हमिलो करे। इहे टे मज़बूत उसूल आहिनि। चौथे नंबर ते, पहिरें नंबर जी जेका ॻाल्हि आहे निकाह वारो मामिलो, टे उसूल बयानु फ़रमाए पोइ अचूं था इन ज़िना जे नुक़सान जी तरफ़। त तव्हां ऐं असांखे इन ज़िना खां बचण जे लाइ छा करिणो पवंदो? मर्द ऐं औरत जॾहिं जवान थिया त असां उनजो निकाह करायूं। अॼु असांजे मुआशरे जे अंदरि जेका ज़िना घणी आहे, उन जी वजह इहा आहे। अॼु असांजे मुआशरे जे अंदरि जेको गुनाह घणो आहे, उन जी वजह इहा आहे त असां इन उसूल ते सही नमूने सां अमल ई कंहिं क़िस्म जो न कयो आहे।
मर्द ऐं औरत जेकॾहिं बालिग थी वञनि उन्हनि जो निकाह कराइजे त सवाल ई पैदा कोन्हे को। हाणे असां वटि छा आहे, असां वटि निकाह जो मामिलो ऐं मसइलो एॾो ॾुखियो बणिजी वियो आहे, एॾो ॾुखियो बणिजी वियो आहे जो छोकिरनि वारा जेके मर्द वारा माण्हू आहिनि, छोकिरे वारा, उहे बि निकाह जे लाइ परेशान, जेके नियाणियुनि वारा आहिनि उहे बि निकाह जे लाइ परेशान। भई छोकिरे वारा छाजे करे परेशान आहिनि? अॼुकल्ह माना जीअं पीढ़ी जे अंदरि अलाह ताला माफ़ फरमाए माल ढोर ऐं ढगो मिलंदो आहे, तीअं माइनि जा बि मुल लॻा पिया आहिनि। 4 लख रुपए जे अंदरि माई आहे, 5 लख रुपए जे अंदरि आहे, 8 लख रुपए जे अंदरि आहे। हाणे तव्हां ॿुधायो, जंहिं माण्हू में वुसत न हुजे, पहिरियों ईअं न हुयो, शरीयत इन शइ जो बयानु कोन फरमायो आहे, तव्हां हेतिरे मुल जे अंदरि वञी करे वठी अचो। पोइ जेके जाहिल, जेके बेदीन माण्हू, बेसम्झ माण्हू, जंहिं नियाणी जा पैसा भरे करे ईंदा आहिनि, उहो पंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी ऐं मिल्कियत सम्झंदा आहिनि। ॾींहों राति हुनजे मथां मुचड़नि जो वस्कार हूंदो आहे। जेकॾहिं को माण्हू उथी करे ॻाल्हाईंदो आहे, उनखे जवाबु अॻिलो जाहिल इहो ॾींदो आहे त भई मां हेतिरा पैसा भरे करे टकनि ते हीअ माई ख़रीद कई आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां उनजी टंग भञा तॾहिं बि मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां उनजे जिस्म जो उज़वो भञा तॾहिं बि मुंहिंजी मर्ज़ी आहे। शुरूआत वारे मामले जी तरफ़ त असांजो तवजो ई न आहे। पोइ वरी माण्हू छा कंदा, उन छोकिरी जो पीउ ऐं माउ बसरे आम वेही करे मैदान में चवंदा असांजी नियाणी सां त वॾो ज़ुल्म आहे, असांजी नियाणी सां त वॾी नाजाइज़ी आहे, उन नियाणी सां ज़ुल्म तो कयो आहे, उन नियाणी सां नाजाइज़ी तो कई आहे, तो पंहिंजो हियांव जो टुकड़ो, तूं पंहिंजी नियाणी जंहिं बच्चे खे तो पालियो आहे, चंद टकनि ते खणी करे तो पंहिंजी नियाणी खे खपाए छॾियो आहे। ईअं आहे की न आहे? नाराज़ न थीजो। असांजे मुआशिरे जे अंदरि जेको मामिलो हले थो, हाणे ॾिसो तव्हां, निकाह एॾो मुश्किल थी वियो जो एॾा वञी पैसा भरणा पिया। हीअ त वञी थियो रिश्ते तय करण जे लाइ मामिलो। रिश्ते तय करण खां बाद में वरी असां वटि ख़राफ़ात आहिनि। भाई जेकॾहिं निकाह कयईं, वलीमो त ठीकु आहे, सुनत आहे, पर उनखे असां जंहिं तरीक़े सां सुनत सम्झो आहे उहा सुनत न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम एॾो न फरमायो आहे त अवां पंहिंजे निकाह जे अंदरि एॾो तकल्लुफ़ कयो, बैंड बाजा बजायो, मर्द ऐं मायूं असांजूं ॿाहिरि निकिरनि, उहे रोडनि जे मथां डांस कनि। हाय अफ़सोस आहे मुस्लमान जे मथां, अवां जी नियाणी जेकॾहिं निकिरंदी हुई, अवां तारीख़ पंहिंजी खोले करे ॾिसो, अलाह जो कसम मुस्लमान त पंहिंजी जाइ ते, काफ़र बि चवंदा पंहिंजो कंधु झुकायो, मुस्लमान जी नियाणी अची रही आहे। गैरत वारो मामिलो तव्हां असांजो हया वारो एतिरो हुयो जो काफ़र असांजी नियाणी खे ॾिसी करे कंधु झुकाईंदा हुआ। अॼु असां हया जो जनाज़ो अहिड़ो कढियो आहे जो नौजवान ऐं ख़ूबसूरत पंहिंजूं नियाणियूं ऐं मर्द इख़्तिलात वारो माहौल करे ॿाहिरि बसरे आम मैदान जे अंदरि आंदो आहिनि। हर धारे मर्द जी नज़र पए थी पई, हर माण्हू असांजी नियाणी खे ॾिसे थो पियो ऐं असां ख़ुशि थींदा आहियूं त असांजी शादी जो मामिलो आहे। बहरहाल शादी जे अंदरि ख़राफ़ात एतिरा कयासीं, एॾो ख़र्चु कयोसीं, 5-8 लख रुपया ॿियो ख़र्च अची वियो। हाणे 12-13 लख रुपया जंहिं वटि निकाह हुजनि उहो निकाह करे, ऐं ज़िना जेका थिए थी उहा 500 या 1000 रुपए जे अंदरि। तव्हां मूंखे ॿुधायो त इहो इंसानु वञी ज़िना वारे मामले खे वठंदो या निकाह वारे मामले खे वठंदो? 13 लख रुपए में मौलाना जॾहिं निकाह वारो मामिलो थियो, सम्झ जी ॻाल्हि आहे, सोच जी ॻाल्हि आहे, इन में वॾे कंहिं इल्म ऐं फ़लसफ़े ऐं दानिशमंद हुजण जी ज़रूरत न आहे। निकाह मुस्लमाननि जो जेको आसान हुयो उहो 13 लख रुपए ते पहुतो, ज़िना 1000 रुपए ते पहुती। जंहिं वटि रक़म न हूंदी चवंदो मां 1000 रुपए में वञी करे ज़िना कयां, निकाह हो कोन कंदो। जंहिंजे करे असांजो नौजवान तबिको हाणे निकाह ॾे तवजो ई कंहिं क़िस्म जो कोन थो करे। भाई निकाह करण खां बाद में घरवारी जी ज़िमेदारी आहे, उनजे औलाद जी ज़िमेदारी आहे, हेतिरा पहिरियों पैसा भर त पोइ निकाह थींदो। हीउ मसइलो आसान आहे। शैतान जा हमला बि उनजे मथां, नफ़्स जो उभार बि मुंहिंजे मथां। इंसानु जॾहिं मजबूर थींदो आहे त पोइ वञी करे कदम खणंदो आहे। हाणे इन गुनाह जे अंदरि जॾहिं लथो, इन गुनाह जी तरफ़ मुतवजह थियो, शरीयत जे मामले खे छॾियईं, इहो हिकिड़ो लथो आहे, सुभाणे 2 लहंदा, ॿिए ॾियारे 3 लहंदा। 1400 साल पहिरीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रस्ते ते वेही करे सरेआम ज़िना कंदा, हयादार माण्हू फ़क़ति उन्हनि खे चवंदो अदा हीउ रस्तो आहे, हिन खे छॾे करे कुंड ते भली पंहिंजो जीअं वणेव तव्हां तीअं कयो, हिन रस्ते खां परते हलिया वञो। इहो तॾहिं थींदो जॾहिं असां शरीयत जे हुकुम खे छॾींदासीं। शरीयत जे जेकॾहिं माण्हू हुकुम ते न छॾे, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां असांजो रहबर हज़रत इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह जो फजर जी निमाज़ पढ़ंदा पिया। फजर जी निमाज़ पढ़ियूं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो साहबी आहे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ियल्लाहु ताला अन्हु। अच्छा कपिड़ा पातल आहिनि, फिकी ज़र्दी जेको आहे ख़ुशबू वारी लॻल आहे। उन वक़्त जे अंदरि उहा ख़ुशबू हूंदी, उनजो रंग फिको हूंदो, हीअं जो लॻाईंदा हुआ त अच्छे कपिड़े जे मथां उनजो निशान हूंदो, परते खां महसूसु थींदो त हिन फ़लाणे क़िस्म जी ख़ुशबू लॻाई आहे। ऐं तक़रीबन उन वक़्त जे अंदरि इहो रवाजो माण्हू निकाह ते आम इहो लॻाईंदा।
निकाह ते छा कंदा, इहा ख़ुशबू जीअं निकाह ते घोटु सेंट हणंदो आहे, क्रीम हणंदो आहे, या नवां कपिड़ा पाईंदो या जूतो पाईंदो, परते खां महसूसु थींदो हेतिरनि माण्हुनि में त भई फलाणो जेको आहे उहो असांजो घोटु आहे, परते खां महसूसु थींदो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ ते नज़र पई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ खे घुरायो, या अब्दुर्रहमान लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जी अल्लाह जा रसूल हुकुम कयो। अल्लाह जे रसूल फरमाया, अब्दुर्रहमान ख़ैर त आहे, अॼु इहा ज़र्दी लॻल आहे, तुंहिंजे कपिड़नि जे मथां ख़ुशबू लॻल आहे। चई हा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कल्ह मूं निकाह कयो आहे, कल्ह मां छा कयो आहे, निकाह कयो आहे, ऐं हीअ ख़ुशबू जेका आहे उहा उनजी आहे। चई जेका अॻ में घर वारी हुई, चई अल्लाह जे रसूल उहा फ़ौत थी वई। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि हिन मां सम्झो, अब्दुर्रहमान बिन औफ़ ख़ासि अल्लाह जे रसूल जो सहाबी आहे, निकाह वारो मामिलो कयो अथई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि ख़बर कंहिं क़िस्म जी न आहे, न ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ खे चयो त अब्दुर्रहमान तो निकाह कयो, मूंखे छो न ॿुधाई। माना निकाह एतिरी सादगी जो नालो हुयो, निकाह एतिरी आसानी जो नालो हुयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ईंदा हा, साईं हीउ छोकिरो आहे, हीअ छोकिरी आहे, या रसूल अल्लाह हीअ मस्जिद आहे, मस्जिद नबवी जे अंदरि रसूल निकाह पढ़ाए थो, छुहारा कढी करे ॿ टे विरायूं, बाबा हिन जो निकाह थी वियो। एतिरो असल ऐं आसान निकाह हुयो जंहिंखे असां मुश्किल बणायो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बज़ाते ख़ुदि पाण निकाह फरमायो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा कयो आहे, पाण चओ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह कयो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह जे वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको वलीमो कयो आहे, अवां हदीस जा किताब खोले करे ॾिसो, अरबनि जो हिकिड़ो मामूल हूंदो पुराणे ज़माने जे अंदरि, उन्हनि जे घरनि जे अंदरि मट पिया हूंदा, उन मट जे अंदरि कतल खणी करे विझी छॾंदा, या ख़ुश्क जेके छुहारा हूंदा उहो उन जे अंदरि विझी छॾींदा। जॾहिं उन्हनि खे बुख लॻंदी, एसी वारो माहौल कोन हुयो, या जो फ्रिजनि वारो माहौल कोन हुयो, उहो मट जे अंदरि उहा कतल या उहे छुहारा पिया हूंदा। पोइ जॾहिं बुख लॻंदी, मानी ते देरि हूंदी, असां वटि जेकॾहिं घर में पहुचंदासीं, मानी ते देरि आहे त ॾंडो ज़ाल जे मथां उभो आहे, वारो करे असांखे बुख लॻी आहे। ईअं हुननि में कोन हुयो, उन मट मां 2 4 5 दाणा कतल जा खाई करे छॾींदा त हुननि जी बुख मरी वेंदी। वरी जॾहिं मानी मिली त बिस्मिल्लाह, पर जेकॾहिं न आहे त इन जे मथां बि गुज़ारो थींदो। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि चंद साहब इकराम वेठा आहिनि, साहबी वेठा आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं आया, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मट जे अंदरि ईअं पंहिंजो हथु घुमायो ताकी सही नमूने सां जेको आहे उन्हनि कतलनि खे हथु लॻे, उन मां कतल खणी करे चमड़े जो दस्तरखानो विछियल आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं खणी करे उन दस्तरखाने जे मथां कतल उछलाई। साहब इकराम खे चईं त मूं निकाह कयो आहे, हीउ मोहम्मद करीम जो दावत वलीमो आहे, तव्हां सभु खाओ। भई दावत वलीमे जो मक़सदु इहो न आहे त तव्हां व्याज ते पैसा खणो, दावत वलीमे जो मक़सदु इहो न आहे त तव्हां ऐं असां ढोल ऐं बाजा जेको आहे शादियुनि जे अंदरि वॼायूं। दावत वलीमे जो मक़सदु इहो न आहे त तव्हां ओधर ऐं कर्ज़ु खणी करे तव्हां पंहिंजा मामलात ऐं मसाइल, जे रब ताक़त ॾिनी आहे वॾो प्रोग्राम कर, जेकॾहिं नथो करी हिकिड़ो ॿकरो कोई करे, 5 माण्हू विहारे करे, तो नियत इहा कई आहे त रसूल जी सुन्नत वलीमा तो खारायो, तॾहिं बि क़ाबिल क़बूल आहे। भाई तोखे ॿकरे जी ताक़त कान्हे का, शरीयत चवे थी को बि मसालो कान्हे का, फार्मी मुर्गी सस्ती आहे उहा वठी आहे, उन जी ताक़त कान्हे का, पटालू ख़ाली जेकॾहिं वठी अची करे उन्हनि खे खाराई ऐं नियत इहा कई त हीउ मुंहिंजो दावत वलीमो आहे, तॾहिं बि तुंहिंजो दावत वलीमो क़ाबिल क़बूल आहे। ज़रूरी आहे त तूं हिनखे जंहिंखे दावत वलीमा सम्झो आहे। अॼु तुंहिंजे कार्ड जे मथां 1000 रुपया ख़र्च थींदा, अॼु तुंहिंजी न्याणी जे कपिड़नि जे मथां लखें रुपया ख़र्च थींदा। हीउ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह आहे जंहिंमें कतल उन्हनि जे साम्हूं रखी करे उन्हनि खे दावत वलीमा खाराए थी। त निकाह केतिरो आसान हुयो, निकाह एॾो आसान हुयो, एॾो आसान हुयो ॼण 2 माण्हुनि जे मामले खे तय करणु को मसइलो ई कंहिं क़िस्म जो न हुयो। ईजाब ऐं क़बूल 2 गवाह हुया, निकाह आसानी सां थी वेंदो, न का एतिरी फशरी, न को एतिरो रोज़ ऐं राड़। हाणे जेकॾहिं शादी आहे, 10 ॾियारा अॻ में असांजे घरनि जे अंदरि शैतान वॼंदो पियो आहे, उन में गाना पिया हलंदा। हाणे पीउ वेठो आहे, भाउ वेठो आहे, चाचो वेठो आहे, मामो वेठो आहे, पाण में अज़ीज़ अकारिब मर्द वेठा आहिनि, उन्हनि सभिनी जूं न्याणियूं बीह करे नचंदियूं। अफ़सोस हिन मुस्लमान जे मथां आहे जंहिंजे सीने जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो आहे। हीअ गैरत जो जनाज़ो न निकितो त ॿियो छा आहे। पाण वेही करे पंहिंजी न्याणियुनि जो जेकॾहिं तूं नाच ॾिसे, पाण वेही करे बेहूदा तरीक़े सां पंहिंजी न्याणियुनि खे टपा ॾींदे जेकॾहिं ॾिसे त अल्लाह जी ज़ाते गिरामी जो कसम मां बावजूदु वेठो आहे, क़ुर मुंहिंजे आॾो असांजी इज़त जो जनाज़ो निकिरी वियो, असांजे हया ऐं शर्म जो जनाज़ो निकिरी वियो। असां मुस्लमाननि खे पंहिंजो पाण खे पहुचायो किथे आहे? असां नाले जा मुस्लमान आहियूं,
असां मां गैरत इन्हनि अंग्रेज़नि कढी छॾी, असां मां हया जो फुक़दान वारो जेको मामिलो कयो उहो हिननि ज़ालिमनि ऐं जाबिरनि तव्हां असांखे कल्चर ॾिनो आहे। इस्लाम जो कल्चर इन क़िस्म जो न आहे। इस्लाम इन शइ जी तालीम न ॾिनी आहे। इस्लाम हर हमेशह उहा तालीम ॾिनी आहे जेका उन माण्हू जे लाइ असल ऐं आसान हुजे। त सभ खां पहिरीं असां छा बणायो आहे? निकाह खे मुश्किल बणायो आहे। निकाह मुश्किल हुजण जे करे ज़िना जो दरवाज़ो खुली वियो, माण्हू ज़िना जी तरफ़ मुतवजह थी आहे। निकाह वारे मामले खे छॾे ॾियूं, वरी अचो ॿिया माण्हू जिन वटि वरी इहो रवाजु आहे, जेके पंहिंजी नियाणियूं त चंद टकनि जे मथां न खपाईंदा, हुननि वटि वरी ॿियो रवाजु आहे। उन्हनि वटि रवाजु छा आहे? उहो पंहिंजी नियाणी जे लाइ जेको ॾाजु गॾु कंदा आहिनि, जेको 10 खां 12 15 लख रुपए जो ॾाजु हूंदो आहे। काफ़ी अहिड़ी क़ौमूं आहिनि असांजे हिन पाकिस्तान जे अंदरि जेके नियाणी जे ॾाज जे लाइ उन्हनि वटि वरी इहो आहे, उन्हनि जे मिटनि ऐं माइटनि अज़ीज़ व अक़ारिब ऐं रिश्तेदारनि वटि ॾाजु जेकॾहिं 15 लख जो ॾिनो आहे त मां 17 लख जो ॾींदुमि। हिन फलाणे खान जे पुटु जेकॾहिं 17 लख रुपए जो ॾिनो आहे त मां 20 लख रुपए जो ॾिनो। अलाह जो कसम आहे, शरीयत जो इहो हुकुम न आहे। अव्हां खे बहसबे ताक़त जेका ख़ुदा ताक़त ॾिनी आहे, अव्हां पंहिंजी नियाणी खे ॾियो, उनजी मनो न आहे। भला उन ॾियारे ते ॾियणु लाज़मी आहे छा? उन ॾियारे ते हिननि जो नकु कटिबो आहे। जेकॾहिं न ॾींदासीं त असांजो नकु जेको आहे चांदी ऐं सोन वारो उहो कटिजी वेंदो। फलाणा माण्हू असांखे ताना ॾींदा, दुनिया तव्हां मां राज़ी न थींदी, उनखे राज़ी कयो जेको राज़ी थियण जो हक़दारु आहे, मुंहिंजो रब साईं। उनजी रज़ा मिली वई त हर शइ मिली वई। इंडिया जे अंदरि हिकिड़े माण्हू जी शादी हुई, न पंहिंजी नियाणी जो निकाह करायो। उन वक़्तु पुराणे वक़्त जे अंदरि वॾे में वॾो रईस हुयो, उन पंहिंजी नियाणी जे निकाह जे मथां अलाए केतिरो त ॾाजु ॾिनो ऐं ऐलान कई, जेको माण्हू मुंहिंजी नियाणी जे निकाह जे अंदरि ईंदो, शिरकत कंदो, हर हिकिड़े माण्हू खे 5000 रुपए जो तोहफ़ो, जंहिं टाइम में 5 रुपया बि अलाए छा हुया, 5000 रुपए जो तोहफ़ो ॾींदुमि। अलाए केतिरा माण्हू निकाह जे अंदरि शरीक थिया। 15 खां 20 ॾियारा उनजी मानी हली आहे, नियाणी जे निकाह जी 15 खां 20 ॾियारा मानी। ॼञ जॾहिं फारिग थी, ॻाल्हि खे सम्झिजो चङी तरह, ॼञ वारा जॾहिं फारिग थिया, सामान सड़ो खणी करे जॾहिं कुंवार घोटे था कुंवारितनि खे वठी पिया, कुंवार खे वठी पिया वञनि पंहिंजो पाण सां, उन टाइम में कोई कार ऐं टैक्सी वारो मसइलो न हुयो, डांदनि जो मसइलो हुयो। हिन वरी छा कयो, पंहिंजी घोड़ी जे मथां चढ़ी करे अॻिते हिकिड़े वण जी वञी पाड़ वठी करे वेही रहियो। चई ॾिसां त सही मां हेतिरो जेको ख़र्चु कयो, मुंहिंजी तारीफ़ कहिड़ी था कनि पिया। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हाणे वण जी पाड़ सां बीठो आहे, आया जेॾी महिल उहो अचनि था पिया, ॼञ जेका अचे थी हिकिड़े पासे खां मथां ई हुई, हिकिड़े ॾांद खे धिको ॾिनो उहो चढ़ियो, ॿिए ॾांद खे धिको ॾिनो चढ़ियो। पोइ पाण में सभिनी सलाह कई, चई यार ॻाल्हि इहा आहे, कोई अहिड़ो लोह जो पुर्ज़ो या औज़ार हुजे जंहिंसां हिनखे ड्राए करे पट कयूं, जीअं ॿी जेका मख़लूक अचे थी आराम सां चढ़ी वञे। यार सलाह त भली आहे। चई उहो सामान किथां आणियो? चई भाउ हेॾो रईस आहे, जागीरदार आहे, मालदार आहे, उन पंहिंजी नियाणी खे हर शइ ॾिनी आहे। उन पंहिंजी नियाणी खे छा कयो आहे? ॾाजे जे अंदरि हर शइ ॾिनी आहे। त ज़ाहिर आहे इन हर शइ जे अंदरि कोडर बि हूंदी ऐं बेलचो बि हूंदो। वञी जो ॾिठो न कोडर आहे न बेलचो आहे, त हिकिड़े माण्हू तेज़ आवाज़ सां चई निभागे बाक़ी ॾिनो छा आहे? छा निभागे बाक़ी ॾिनो छा आहे? तॾहिं पाड़ मां निकिरी करे चई जंहिं नक जे लाइ हेॾो ख़र्चु कयुमि, उहो नक हूअं ई मुंहिंजो वढणो हुयो। हीअ दुनिया राज़ी कोन थींदी, राज़ी उन अलाह खे कयो जेको राज़ी हुजण जो हक़दारु आहे। जॾहिं उहो तव्हां खां राज़ी थियो त पोइ दुनिया, बाक़ी इहा दुनिया आहे जेकॾहिं अॼु तूं हुनखे मोहबत ॾींदे तोखे गुलनि जो हार पाराईंदो। इहो साॻियो माण्हू जेकॾहिं तोखां कावड़बो, हर जॻह ते बीह करे तोखे ताना ऐं तुनका ग़लति ॻाल्हियूं कंदो आहे। हीअ दुनिया राज़ी थियण वारी शइ न आहे मुंहिंजा मिठा। राज़ी थियण वारो आहे त मुंहिंजो रब्बुल आलमीन आहे। त किन क़ौमुनि जे अंदरि वरी रवाजु छा आहे? पंहिंजी नियाणी खे एॾो घणो सादो सामान वठी ॾींदा जंहिंसां उन्हनि जी नियाणी उथारणु मसइलो आहे। हाणे उन्हनि क़ौमुनि जे अंदरि मसइलो छा आहे? उन्हनि क़ौमुनि जे अंदरि 2 मसइला। हिकु इहो आहे त ग़रीब खां कोई बि नियाणी नथो वठे। बाबा हिकिड़े माण्हू खे ॾिसो न, हाणे मंडी वेझे करे वञे, हिकिड़ी कार 20 लख रुपए जी आहे, 10 लख रुपए जी मिलंदी, हर को वठंदो या न वठंदो? हाणे उन क़ौम जे माण्हुनि खे इहा ख़बर आहे त असांजे इलाइक़े जे अंदरि असांजे मिटनि माइटनि जो रवाजु आहे, नियाणी खे कम अज़ कम 20 लख रुपए जो ॾाजु मिलंदो। ऐं जंहिं ग़रीब खे लख रुपए जी ताक़त हुजे त उनजी नियाणी खे को तकींदो? नथा सम्झो? अॼु दुनिया प्यारी आहे नी।
चवंदा भाई हे त ग़रीब आहे वीचारो बटालू बसर खपाइण वारो, जेकॾहिं छिके छिके ॾाज ॾींदो त वधि में वधि बि न्याणी खे ₹1,00,000 जो ॾाज ॾींदो। छॾ बाबा हिनखे कंहिं ग़रीब अमीर खे ॾिसूं था जा तव्हांखे ॾाज हो भलो मिले, ₹19,00,000 कोई बि नुक़सानु न कंदो। हर को चवंदो 20 लखनि वारे माण्हू ॾे हलूं। पोइ इन जो सदे बाब इहो निकितल आहे त जंहिं क़ौम जे अंदरि इहो रवाजु आहे, क़ुर मुंहिंजे आॾो पियो, उन्हनि जी न्याणी जा मथां अछा लॻा पिया, कोई उन्हनि जी न्याणी वठण जे लाइ तयारु कोन्हे को। हाणे तव्हां ॿुधायो त असां केॾो वॾो नुक़सानु कयो आहे शरीयत जे मामले ऐं मसइले खे छॾे करे। जेतिरो नुक़सानु कयो आहे उहो तव्हां सम्झी कंहिं क़िस्म जो कोन था सघो। हाणे इहा थी वई तव्हां असांजी रस्म रीतो ऐं रवाज आहे, जंहिंजे अंदरि असां एतिरा ख़राफ़ात पैदा कयासीं, जंहिंजे अंदरि असां एतिरो जेको मामलो ऐं मसइलो पैदा कयो आहे। हेॾां पैगम्बर दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा इमामुल अंबिया सरताजुल अंबिया, रब साईं जंहिंखे मक़ाम महमूद अता फ़रमायो आहे, अल्लाह अहिड़ो मक़ाम जेको मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾिनो आहे, हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं कंहिं नबीअ खे न मिलियो। उन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी जो निकाह आहे। अवां हदीस जा किताब खोले ॾिसो, रसूलुल्लाह पंहिंजी न्याणी खे छा ॾिनो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी या न? तव्हां असां त चवंदा असां हीअ बि शइ ॾियूं उहो बि शइ ॾियूं, शरीयत मनाओ तव्हांखे नथी करे त तव्हां न ॾियो पंहिंजी न्याणी खे। भला इहो हिकिड़ो ॾियारो मुक़ररु छो आहे? उनखां बाद में बि तव्हां पंहिंजी न्याणी जो ताउन करे सघो था। हुज़ूर पंहिंजी न्याणी खे उन ॾियारे ते छा ॾिनो आहे निकाह जे टाइम जे अंदरि। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी जंहिंजे मुतालिक़ किताबनि जे अंदरि अचे थो, क़यामत जे ॾियारे जॾहिं अम्मा फ़ातिमतु ज़हरा सभु चओ रज़ी अल्लाह तआला अन्हा, सोणे हसन ऐं हुसैन जी अमर जॾहिं अम्मा फ़ातिमतु ज़हरा ईंदी, अल्लाह ऐलान फ़रमाए, हिकिड़ो फ़रिश्तो बीह करे ऐलान कंदो सभिनी अव्वल खां वठी आख़िरीन ताईं इंसाननि खे इहा गुज़ारिश आहे, पंहिंजूं नज़रूं झुकाए हेठि कयो, मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी फ़ातिमतु ज़हरा गुज़री रही आहे। सभु नज़रूं हेठि झुकाईंदा। एॾो वॾो मक़ाम जे न्याणी जो आहे, उनजो निकाह त सादगी सां थियो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी जो निकाह सादगी सां थियो आहे। वजह इहा आहे असां इन शरीयत जे मामले मसइले जे मथां सही तरीक़े सां अमल कोन था कयूं। शरीयत इन शइ जो पाबंद कोन बणायो आहे जंहिं शइ जो असां पंहिंजो पाण खे पाबंद। असांजा उर्फ़े आम जे अंदरि जेके ख़राफ़ात, निकाह जे अंदरि जेके शरारतूं, निकाह जे अंदरि जेके मामलात ऐं मसाइल, इहे तव्हां असांजे ख़ानदाननि खे तबाह करण जो ज़रियो आहे। माशी एतबार सां मुस्लमान खे कमज़ोर करण जो तरीक़ो आहे। शरीयत क़तन इन शइ जी इजाज़त कोन ॾिनी आहे त तव्हां एतिरो पंहिंजो पाण खे अॻिते वञी करे पहुचायो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? सभ खां पहिरीं जेको मसइलो अर्ज़ु कयूं त ज़िना खे रोकण वारी जेका शइ आहे उहा आहे निकाह। पर निकाह तॾहिं जॾहिं निकाह आसान हूंदो। निकाह खे जेकॾहिं मुश्किल बणाईंदासीं त पोइ ज़िना आसान थी पवंदी, पोइ माण्हू ज़िना जी तरफ़ मुतवजह थींदा, निकाह जी तरफ़ मुतवजह क़तन कंहिं बि सूरत जे अंदरि न थींदा। हिकु नंबर इहा ॻाल्हि। ॿिए नंबर जी ॻाल्हि जेका शरीयत उसूल बयानु फ़रमायो, पर्दे वारो मामिलो। वकुल लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम वकुल लिल मोमिनाति यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन व यहफ़ज़्न फ़ुरूजहुन। ए नबी तूं मोमिननि खे चओ पंहिंजूं नज़रूं झुकाइनि, मोमिनात खे चओ पंहिंजूं नज़रूं झुकाइनि। मन न मर्द औरत खे ॾिसे, न औरत कंहिं धारे मर्द खे ॾिसे। पर्दे जो माहौल इस्लामी हुजे। भाउ खे भाउ जे घर में वञण जी इजाज़त कोन्हे का। साईं भाॼाई आहे मुंहिंजी अमड़ आहे, बाबा शरीयत जो हुकुम आहे, छा कयूं? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो आहे। हाणे हिननि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। बाबा शरीयत जंहिं शइ जो हुकुम कयो आहे उहा हर्फ़े आख़िर आहे, अल्लाह जा बाना सम्झो। शरीयत जो इनकार कुफ़्र आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी अम्मा आयशा ग़ालिबन ॿी हिकिड़ी नबी साईं जी घरवारी आहे, वेठियूं आहिनि। हिकिड़ो नबी साईं जो नाबीना साहबिया, छा आहे नाबीना साहबिया? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, पैगाम पहुतो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी घरवारियुनि खे चवनि पर्दो कयो, फलाणो साहबी अची रहियो आहे। तॾहिं हिकिड़ी घरवारी चयो या रसूलुल्लाह, सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जा रसूल नाबीना साहबी आहे, कहिड़ी हुनजी नज़र पवंदी? हदीस पाक जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो मुबारक ॻाढ़ो थी वियो हिन ॻाल्हि ते। कावड़े गुस्से जे अंदरि फ़रमायूं ख़बरदार, जे उन मुंहिंजे साहबी खे नज़रूं न आहिनि ॾिसी त नथो सघे, अल्लाह साईं तव्हांखे त नज़रूं ॾिनियूं आहिनि। नबीअ जी घरवारी असां मुस्लमाननि जूं अमड़ियूं आहिनि, असांजूं माइरियूं आहिनि, असां हुननि जा रूहानी बच्चा आहियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी खे हुज़ूर थो फरमाए, जेकॾहिं तव्हां नथा ॾिसी सघो त उहो नाबीन साहबी जेकॾहिं नथो ॾिसी सघे, तव्हांखे त ख़ुदा नज़र ॾिनी आहे। मां मोहम्मद जो हुकुम आहे पर्दो कयो। हुज़ूर पंहिंजी घरवारियुनि खे पर्दो करायो।
असां त अलाए कहिड़ी स्टेज ते वञी करे पहुता आहियूं। उहो तुंहिंजो हुकुम न हलंदो जेका तूं ॻाल्हि करे थो, हीअ मुंहिंजी अमड़ आहे। अब हिकिड़ो अमरा हुजे जेकॾहिं उनजो मिसाल जी ॻाल्हि आहे, शादी थियल आहे, 4 पुट अथसि, पहिरें पुट जी शादी थियल आहे, नौजवानी में अदा 2 साल गुज़रिया, 3 साल गुज़रिया, पाण उनजो छोकिरो फौत थी वियो। घरवारी जेकॾहिं उनजी वेठी आहे इज़त पूरी करे त ॿिए पुट सां निकाह थींदुसि या न थींदुसि? न सम्झो ॻाल्हि। बाबा भाॼाई सां माण्हू निकाह करे सघे थो भाउ जे मरण खां पोइ या न? सवली ॻाल्हि आहे इहा, त सम्झ में अचनि। पोइ माउ सां निकाह थींदो आहे छा? अॻ में थो चए त हीअ मुंहिंजी भाॼाई माउ आहे, हेॾां वरी हिन सां निकाह करे थो। जॾहिं निकाह थिए थो पर्दे जो हुकुम आहे, ख़बरदार कंहिंखे इजाज़त कान्हे का छो थो वञे भाउ जे घर जे अंदरि। असां वटि मुआशिरो ई ख़तरनाक आहे। उन मुआशिरे ऐं सदे बाब इहे आलात आहिनि इंसान खे बचाइण जे लाइ। शरीयत जो हुकुम आहे, हिन जे मथां पाबंदी जो छाजे करे हुकुम आहे? उहो इन जे करे हुकुम आहे त तव्हां इन्हनि सभिनी नुक़साननि खां पंहिंजो पाण खे बचायो। हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलील क़द्र साहब बि आहे नी, ख़लीफ़े दोम हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿाहिरि वेठो आहे घिटी में। हज़रत उमर साईं खां कंहिं ॿुधाए कि उमर ॾे हाल वाल घर ॾे भला, अॼु तव्हां ॿाहिरि सुता पिया आहियो घिटी जे अंदरि, जीअं माण्हू ॿाराड़ी में ॿार खट रखी करे सुम्हंदा आहिनि, ख़ैर त आहे? चई हा। छा ॻाल्हि आहे? चई घर में को कोन्हे, को मुंहिंजी न्याणी अकेली आहे। उहा न्याणी केरु आहे? हज़रत उमर जी न्याणी जेका नबी साईं जी घरवारी आहे। उहा न्याणी केरु आहे? हज़रत उमर साईं जी जेका नबी साईं जी घरवारी आहे। चई मुंहिंजी न्याणी अकेली आहे, पीउ। ॾिसो तव्हां ॻाल्हि खे सम्झो, पीउ न्याणी जेकॾहिं अकेली आहे त हज़रत उमर जहिड़ो माण्हू ॿाहिरि सुतो पियो आहे, घर में सुम्हणु बर्दाश्त कोन थो करे। चई मुंहिंजी न्याणी अकेली आहे, शरीयत मना कई आहे 7 सालनि खां पोइ हिक ॿिए सां को माण्हू न हुजे या इख़्तिलाफ़ न हुजे, छिजाए की इन शइ जी इजाज़त आहे, पर मुंहिंजी गैरत गवारा कोन थी करे, इन जे करे उमर ॿाहिरि सुतो पियो आहे। तव्हां असां उनखां बि ॾाको चढ़ाए छॾियो। शरीयत खे सम्झो ई न आहे। शरीयत जो उसूल ज़ाब्तो क़ाइदो उनजे हुकुम खे कंहिं सम्झो ई कोन्हे को। तॾहिं शरीयत फरमाए थी वकुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम वकुल्लिल मोमिनात यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन व यहफ़ज़्न फ़ुरूजहुन। मोमिननि खे बि चओ पंहिंजूं नज़रूं झुकाइनि, मोमिनात खे बि चओ पंहिंजूं नज़रूं झुकाइनि। ज़िना ताईं पहुचाइण वारी शइ उहा इंसान जी नज़र आहे जेका हुनखे ज़िना ते वञी पहुचाईंदी आहे। मर्द जेकॾहिं कंहिं औरत खे ॾिसे ई न, अलाह ताला माफ़ फरमाए, त आलात पैदा थींदा? सवाल ई पैदा न आहे। जेकॾहिं का औरत कंहिं मर्द खे ॾिसे ई न, पर्दे वारो माहौल हुजे, का ॻाल्हि ई कान्हे का। अॼु असां वटि जेके मामलात ऐं मसाइल थियनि था, अॼु असांजी गैरत जा जेके जनाज़ा निकिरंदा, उनजी वॾे में वॾी वजह इहा बेपर्दगी वारो माहौल आहे। शरीयत फरमाए थी पंहिंजनि बच्चनि खे सुठे नमूने सां पर्दो कयो। पर्दो तव्हां असांजे लाइ ईअं ज़रूरी आहे। उनजो नंढिड़ो मिसाल, गोश्त हिकिड़ो पाव वठी अचूं ॿाहिरि मुर्गी जो, घर में वठी ईंदा आहियूं न असांजे तव्हां गोश्त, पोइ गोश्त आणे करे घर ॾे ॾींदा आहियूं। पोइ गोश्त उहो पियो हूंदो आहे, मायूं फारिग थी वरी धोई उनजो जेको आहे सो पचाईंदियूं आहिनि। हाणे हिन गोश्त खे ॿाहिरि ईअं ॿाहिरि सेन में अॻवाड़े ते ईअं तव्हां रखो, का थाली बि मथां न ॾियोसि, ईअं खुलियल पियो हुजे, इहो गोश्त बचंदो ॿाहिरि तव्हांजे घर जे अंदरि? छा चवंदो? जेको घर जो वॾो हूंदो उन ई टाइम रड़कंदो, अमा हिन गोश्त खे ढके रखिजो। छाजे करे? मथां कांव अची वञनि, हिन गोश्त जी बूटी खणी वञनि, मथां को बिल्लो अचे हिन गोश्त जी बूटी खणी वञे, मथां का मुर्गी अचे हिनखे ज़ाया करे वञे। मुंहिंजा भाउ ॿाहिरि वञी करे पाव गोश्त जो वठी थो अचे, पंहिंजे घर वारनि खे त ताक़ीद करे थो इन गोश्त जो ख़्यालु कजो, मथां को कांव अची करे झपड़ ॾेई वञे, मथां को बगड़ अची करे झपड़ ॾेई वञे, मथां का मुर्गी ज़ियान करे, तूं पंहिंजी नौजवान न्याणी खे ॿाहिरि घुमाईंदो, कॾहिं तो पंहिंजी घरवारी खे ताक़त न कई आहे त हीअ मण जी जेका न्याणी तुंहिंजी ॿाहिरि निकिरे थी, इनखे पर्दो कराए मथां कंहिं बगड़ जी नज़र जे साम्हूं अची वञे। अॼु गैरत इन्हनि मां निकिरी वई आहे इंसाननि, कंहिंखे का बि ख़बर नथी पए त छा आहे छा न आहे। अलाह ताला माफ़ फरमाए। इन जे करे शरीयत हुकुम कयो, छा कयो? पर्दे वारो माहौल सख़्तु कयो, पर्दे जे अंदरि पंहिंजा ॿार रखियो। इहो ॿियो उसूल। पहिरियों उसूल निकाह खे आम कयो। ॿियो उसूल शरीयत जेको ज़ाब्तो ऐं क़ाइदो बयानु फरमायो उहो इहो आहे, तव्हां पर्दे वारो माहौल, मुआमलात ऐं मसाइल उनजो एहतियात। टियों इहो आहे त मर्द ऐं औरत जी खिलवत खां, मेलाप खां, मर्द आहे औरत आहे, भली पाण में सोट हुजनि, भली पाण में मासात हुजनि, भली कहिड़ो बि रिश्तो पंहिंजो पाण में हुजे, असां वटि त कहरा ख़ुदा जो अलाह जो कसम आहे अज़ाब आहे। भाउ आहे, भाॼाई हुनजे पोयां मोटरसाइकिल ते चढ़ी वेठी आहे, न को फ़ासिलो आहे न को छा, छा आहे बा जाइज़ आहे। शरीयत हिन शइ खे जाइज़ न कयो आहे, उनजे घर वञण ई जाइज़ न आहे त उनखे खणणो कान जाइज़ थी वियो। बसि ईअं ई पंहिंजे इहो इख़्तिलात वारो माहौल बि शरीयत मना फरमाई आहे त इहो बि मामिलो इन मर्द ऐं औरत जे अंदरि न हुजे। पोइ छा कंदो?
पोइ तव्हां ऐं असां इन नुक़सान खां, इन मामले खां, इन मसइले खां बची था सघूं। जेकॾहिं न त पोइ उन जा नुक़सान ज़िना जा छा आहिनि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल फरमायो, ला यज़नी अज़ानी हीन यज़नी वहुव मोमिन। ज़िना खां पंहिंजो पाण खे बचायो। जेको माण्हू ज़िना वारे कम जे अंदरि मुब्तला आहे न, जंहिं वक़्त ताईं इहो फेल करे थो उन वक़्त ताईं उहो मोमिन न आहे, माना ईमान उन मां ख़ारिज आहे। ज़िना कंदड़ माण्हू जॾहिं ज़िना करे थो पियो उन वक़्त जे अंदरि उन जे अंदरि ईमान कोन हूंदो आहे, पर जे इन वक़्त जो साहु निकिरे त तव्हां ॿुधायो मुस्लमान थी मोह या काफ़र? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या बगायल अरब, या बगायल अरबी इन अखवफ मा अखाफ अलैकुम ज़िना वशहवतुल खफिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आले अरब जे लाइ फरमायो, ए अरब, ए जेको अरब बदकार अरबो, ए बदकार अरबो, इन अखवफ मा अखाफ अलैकुम ज़िना, मूंखे सभ खां वधीक तव्हां खां ख़ौफ़ ज़िना जो आहे। तव्हां ज़िना जे फेल जे अंदरि मुब्तला थींदो। कहिड़े फेल जे अंदरि मुब्तला थींदो? ज़िना जे फेल जे अंदरि मुब्तला थींदो। इन ज़िना जे फेल खां पंहिंजो पाण खे बचायो। जेकॾहिं न बचाईंदो त उन जा एतिरा वॾा नुक़सान आहिनि। ज़िनाकार माण्हू जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं अल्लाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसंदी आहे ऐं हुकुम थींदो आहे त आहे तव्हां मां को घुरण वारो मां उन्हनि खे ॾियां, उहो आहे आख़िरी पहर राति जी। राति जो तव्हां असां सुम्हंदा आहियूं तहजुद वारो जेको आख़िरी पहर हूंदो आहे, इन टाइम जे अंदरि अल्लाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसंदी आहे, वॾ फुड़े मींहं वांगुरु। को माण्हू उथे घुरे त अल्लाह हुनजी हड़ई हाजतूं पूरियूं करे, अल्लाह हुन जूं सभई दुआऊं क़ाबिल क़बूल फरमाईंदो आहे। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन वक़्त जे अंदरि बि अल्लाह साईं ज़ानी जी दुआ खे क़ाबिल क़बूल न आहे फरमाईंदो, माना उन ते एतिरी ख़ुदा जी कावड़ हूंदी आहे। तुफ़्तहु अबवाबुस समाई निस्फ़ल लैल, आसमान जा दरवाज़ा जॾहिं राति अधु राति जो खोलिया वेंदा, फयुनादी मुनादिन, सॾु करण वारो सॾु कंदो आहे। छा चवंदो आहे? हल मिन दाइन फयुस्तजाबु लहू, आहे को घुरण वारो जंहिंजी दुआ खे मां रब क़बूल कयां। आहे को तलबगार, हल मिन साइलिन फयूता, सवाल करण वारो जंहिंखे मां ॾियां। हल मिन मखरूबिन फयुफर्रजु आनो, फला यबका मुस्लिमुन यदउ बिदावतिन इल्ला इस्तजाब अल्लाहु अज़्ज़ व जल्ल इल्ला ज़ानियतन तसा बिफरजिहा व अशारन। फरमाए हर इंसान जेको दुआ घुरंदो अल्लाह ताला उन जी क़ाबिल क़बूल फरमाईंदो, मगर ज़िनाकार माण्हू इन वक़्त जे अंदरि रड़ियूं कंदो तॾहिं बि ख़ुदा उन जी दुआ खे क़ाबिल क़बूल कोन फरमाईंदो। एॾी ख़ुदा खे ज़िनाकार जे मथां कावड़ आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾियारे अल्लाह जे रसूल फरमायो, मां हिकु दफ़ा सुतल हुयुमि, ख्वाब जे अंदरि मूंखे फ़रिश्ता आया, मूंखे ॾेखारियऊं पंहिंजी उम्मत जा गुनहगार माण्हू। उन्हनि मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां जॾहिं वियुमि, जीअं तनूर हूंदो आहे, हेठे पासे खां मोकिरो हूंदो आहे, मथे पासे खां छा हूंदो आहे? तनूर सोलो हूंदो आहे। ईअं तनूर हुयो हिकिड़ो बाहि जो, उन बाहि जे तनूर जे अंदरि मर्द ऐं औरतूं बाहि जे अंदरि सड़नि पियूं। जॾहिं उन्हनि खे हेठां खां बाहि लॻे पई त रड़ियूं करे ॿाहिरि निकिरनि पिया। मूं पुछा कई जिब्रील खां त हीउ केरु आहे? फरमाई अव्हां जी उम्मत जा ज़िनाकार मर्द ऐं औरतूं आहिनि जिन ज़िना वारो मामिलो कयो आहे। फातैना अला मिस्ल तनूर, मां आयुमि हिकिड़े बाहि जे तनूर जे मथां। व अहसिबु अन्नहु कान यक़ूलु फइज़ा फ़ीहि लगतुन व अस्वातुन फतलाना फ़ीहि फइज़ा फ़ीहि रिजालुन। पोइ जॾहिं मां ॾिठुमि उन जे अंदरि मर्द व निसाउन औरातुन, मर्द ऐं औरतूं उघाड़ियूं आहिनि। फइज़ा हुम यातीहिम लहबुन मिन अस्फल मिनहुम फइज़ा अताहुम ज़ालिकल लहबु ज़ऊ ज़ऊ, ऐं उन्हनि जी रड़ियुनि जूं आवाज़ूं, नंगा मर्द ऐं औरतूं हुया। बाहि जॾहिं उन्हनि खे हेठां वगोड़ी पई उहो रड़ियूं कनि पिया। हुज़ूर पुछा कयो त मां पुछा कयुमि केरु आहे? मूंखे ॿुधायो वियो त अव्हां जी उम्मत जा ज़िनाकार मर्द ऐं औरतूं आहिनि जिन खे ख़ुदा इन आज़ाब जे अंदरि मुब्तला कयो आहे। अमर रिजालु वन्निसातुल औराउ अल्लज़ीना हुम फी मिस्लि बनाई तनूरे फ़इन्नहुम ज़ुनातु वज़वानी। बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे, नंगा मर्द ऐं औरतूं उन तनूर जी बाहि जे अंदरि सड़ंदा पिया ता क़यामत ताईं ख़ुदा इन्हनि खे हिन अज़ाब जे अंदरि मुब्तला कंदो। नुक़सान आहे कि न कोन्हे को? तॾहिं त शरीयत फरमाए थी इन मामले खां पंहिंजो पाण खे बचायो। पर असां इन मामले खे जॾहिं इहो सम्झंदासीं त भई मामिलो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल एॾो मनव फरमायो आहे। हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, नहरुन यजरी बिही मिन फुरूजिल मूसिमाते यूज़ी अलन नारी रिहु फुरूजिहिम। हिकिड़ी नहर आहे
उन जे अंदरि जेके जहनमी हूंदा उन जे जिस्म मां जेका रतु या बुई वग़ैरह जेका बि हूंदी उन जे जिस्म मां वही हिकिड़ो वाटर या हिकिड़ी नहर उन में अची करे जमा थींदी ऐं एतिरी त ख़तरनाक उन जे अंदरि बदबू हूंदी। उन बदबू जे करे आले जहन्नम वारा जहन्नम जे अज़ाब खे विसारे छॾींदा। ॻाल्हि खे चङी तरह सम्झिजो। उन बदबू जे करे छा कंदा आले जहन्नम जहन्नम जी बाहि जे अंदरि दाख़िल थियण वारा जेके माण्हू हूंदा उन्हनि खां छा विसरी वेंदो जहन्नम जो अज़ाब विसरी वेंदो। माना इहा धप एतिरी ख़तरनाक हूंदी। उहा धप कंहिंजी हूंदी हुज़ूर फरमाए ज़िना कंदड़ मर्द ऐं औरतूं उन्हनि खे जेको अज़ाब थींदो उन्हनि जी शर्मगाहुनि मां जेका बदबू निकिरंदी उन जे करे पूरे जहन्नम जा माण्हू जहन्नम जी बाहि खे विसारे करे चवंदा मुंहिंजा रब इन धप खां असांजी जान छॾाए। एॾी ख़तरनाक बदबू हूंदी। नुक़सानु आहे या फ़ाइदो आहे? कहिड़ो वॾो नुक़सानु आहे? त मुंहिंजा भाउ असां उहो मामिलो कयूं जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हुकुम कयो। इहे ख़राफ़ात ऐं मुआमलात ऐं मसाइल शरीयत जे हुकुम जे मथां अमल न करणु। अच्छा अॼु सवली ॻाल्हि आहे जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे शरीयत जी ॻाल्हि ॿुधाए सभ खां पहिरीं चवंदो आहे बाबा हाणे डिजिटल दौर आहे यार मौली साहिबु पुराणे दौर जूं ॻाल्हियूं न कयो नए दौर जी ॻाल्हि कयो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? पुराणे दौर जी ॻाल्हि तव्हां असांजा नसुलनि खां वठी चवंदा इंसान आहियो। तव्हांखे मां चवां तव्हां इंसान न आहियो चवंदो इंसान कीअं न आहियो इंसान आहियो। इहा त नए दौर जी ॻाल्हि न कर बाबा पुराणे दौर जूं ॻाल्हियूं न कर नए दौर जी ॻाल्हि कर। बाबा दौर न हुजे या पुराणो मां इंसान आहियां यार छा थियो आहे तोखे? मुंहिंजा भाउ दौर पुराणो हुजे या नओं हुजे शरीयत जी ॻाल्हि हर हमेशह हक़ ते मबनी हूंदी आहे। उन जे मथां तुंहिंजो ऐं असांजो अमल लाज़मी ऐं ज़रूरी आहे। जेकॾहिं अमल न कंदासीं त तूं ऐं असां हिन दुनिया जे अंदरि बि ख़्वार ऐं ख़राब ऐं आख़िरत जे अंदरि बि अज़ाब क़बर जे अंदरि बि तव्हां ऐं असांजे लाइ अज़ाब हूंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ॿी हिकिड़ी आम गुज़ारिश तव्हां ऐं असांजे मुल्क जे अंदरि रहंदा इस्लामी जमहूरिया पाकिस्तान हीउ जॾहिं मुल्क आज़ादु थियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते हिन मुल्क खे आज़ादु करण जे टाइम ते जेको नारो लॻायो वियो त भाई पाकिस्तान का मतिलबु क्या ला इलाहा इल्लल्लाह। ज़ाहिर आहे पहिरियों असां ज़म हुयासीं इंडिया ऐं पाकिस्तान ॿई पंहिंजो पाण में गॾु हुया। पोइ जेके मुस्लमान हुया उन्हनि खे तकलीफ़ूं पिया थियूं। मुस्लमाननि चयो छो न असां हिकिड़ो पंहिंजो अहिड़ी रियासत क़ाइमु कयूं अहिड़ो मुल्क क़ाइमु कयूं जंहिंमें असां मुस्लमान छा हुजूं आज़ादु हुजूं पंहिंजे इबादात मुआमलात ऐं मसाइल जे अंदरि असांखे को बि माण्हू डिस्टर्ब न करे। पोइ इन्हनि सभिनी हिकिड़ी तहरीक हलाए करे हीउ मुल्क हिकिड़ो आज़ादु थियो जेको तव्हां असांजे आॾो आहे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान। तव्हां असांजे हिन मुल्क जा कुझु आइन ऐं कानून आहिनि ज़ाब्ता ऐं क़ाइदा आहिनि। उन आइन ऐं कानून जे मातहत जेकॾहिं नंढो हुजे या वॾो हुजे उन आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो त उहो मुजरिम आहे उहो ॾोहारी आहे ऐं उनखे इन कानून जे मातहत रियासत जे कानून में बि शरीयत जे कानून में बि उहो ॾोही ऐं मुजरिम आहे। तव्हां असां हर मुसलमान खे इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अहलो अयाल दुनिया व माफ़िया खां वधीक महबूब आहे की न कोन्हे? ॾाढा ॻाल्हायो। तव्हां असां पंहिंजे नबीअ जे लाइ जान कुर्बान करे सघूं था या नथा कयूं? ईअं न ईअं जीअं मुस्लमान तड़प सां ॻाल्हाईंदो आहे जंहिं हुज़ूर ते तव्हां असां कलमो पढ़ियो आहे रब काबा जो कसम आहे बुख बर्दाश्त करे सघूं था उञ बर्दाश्त करे सघूं था तकालीफ़ूं बर्दाश्त करे सघूं था पंहिंजे जिस्म जे मथां चथियुनि वारा कपिड़ा त बर्दाश्त करे सघूं था पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नामूस जे मथां जेकॾहिं कंहिं बि आंगुर खईं त उहा आंगुर हुनजी कटे करे ॿाहिरि उछलाए छॾींदासीं जेसीं ताईं हिन पाकिस्तान जी सरज़मीन जे मथां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमे पढ़ण वारा दीवाना ऐं परवाना मौजूदु आहिनि। कंहिं माउ जे लाल खे ताक़त कान्हे का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे। पर हिन असांजे मुल्क पाकिस्तान जो सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस उथी करे को अहिड़ो फ़ैसिलो ॿुधाए का अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए असांजे आइन जे अंदरि आहे कादियानी आहिनि। कादियानी हिकिड़ो फितनो आहे किनो जंहिंखे तव्हां असां पाकिस्तानियुनि खे अल्लाह ताला वॾे में वॾो मौक़ो ॾिनो। असांजे आइन पाकिस्तान जे अंदरि कादियानियुनि जे मथां कुफ्र जी फतवा आहे कंहिं बि मुल्क में न आहे सिर्फ़ु पाकिस्तान जे अंदरि आहे ऐं उन आइन जे अंदरि उन आइन जे मातहत इहा शइ लिखियलु आहे त कंहिं बि कादियानी खे पंहिंजे दीन जी तबलीग करण जी इजाज़त कान्हे का। कंहिं बि कादियानी खे
मस्जिद ठाहिण जी इजाज़त कान्हे का। कादियानी केरु आहिनि? कादियानी वो दज्जाल फितनो आहे, गुलाम अहमद मिर्ज़ा कादियानी जा पोइ लॻ जेके नबी साईं खां बाद में उन ज़ालिम खे पंहिंजो नबी तस्लीम कनि था। काफ़र ऐं काफ़र जा पुट आहिनि। वाणे सां त कारोबार जाइज़ आहे, ॿिए कंहिं जेको आहे पंहिंजो काफ़र सां कारोबार जाइज़ आहे, पर कादियानी सां न कारोबार जाइज़ आहे, न उन सां उथण वेहण जाइज़ आहे, न उन जो मुंहुं ॾिसण जाइज़ आहे। उन खंज़ीर जो अॼु सुप्रीम कोर्ट जो जज उथी करे उन आइन जे अंदरि तरमीम करे थो, जेको आइन 74 वारो आहे असांजे पाकिस्तान जे अंदरि रिकॉर्ड थियल आहे। सब खां पहिरीं त हिनखे हया ऐं गैरत ऐं शर्म अचणु खपे हा त जंहिं मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ियो आहे, मां हेॾे वॾे मुल्क पाकिस्तान जो सरबराह थी करे एॾे वॾे उहिदे जे मथां वेही करे आईन पाकिस्तान जे कानून जी पासदारी नथो करां त असां मुसलमान आहियूं, असां तव्हां पंहिंजो मुमकिन आहे मतां ही जुमला रब साईं खे पसंदि अची वञनि, तव्हां असांजे लाइ रब साईं इन जुमलनि जे मथां असांजी तव्हांजी ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ करे जन्नत जो फ़ैसिलो कए। असां इहो लिखायूं था, असां इहो ॿुधायूं था पिया त अव्हां जे इन फ़ैसिले खे पंहिंजे खीसे जे जेब जे अंदरि रखो। ही पाकिस्तान जो मुल्क ला इलाहा इल्लल्लाह ते ठहियो आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन पाकिस्तान जी जड़ आहे। जेसी ताईं हिन पाकिस्तान जी सरज़मीन जे मथां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना परवाना मौजूद आहिनि, क़ुरान असांजे आॾो पियो आहे। अल्लाह जी ज़ाते गिरामी जो कसम आहे, असांखे पंहिंजो कंधो कपजी वञे उहो त बर्दाश्त आहे, जेसी ताईं असांजे जिस्म में रत जो फुड़ो बि बाक़ी हूंदो कंहिंखे बि हिन कानून जे मथां हमले करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी इंशाअल्लाह। तव्हां हिन ॻाल्हि सां इतफ़ाक़ रखो था? हुज़ूर जे नामूस जो मसलो सभ खां वधीक अहम मसलो आहे, जेको असांजे ईमान जो जुज़ आहे। हुज़ूर सां मोहब्बत असांजो ईमान आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन आइन इजाज़त नथो ॾे, कानून इजाज़त नथो ॾे, पाकिस्तान जी रियासती आइनी इदारा इजाज़त नथा ॾियनि त हिकिड़ो चीफ जस्टिस उथी करे कंहिं बि माण्हू जे चवण ते कंहिं बि मामले मसइले जे मथां हर हमेशह असांजे दिलि जे मथां इहे वार कया विया आहिनि। पोइ चवंदो अदा इहो असांजो मसइलो न आहे, असांजा सादा मुस्लमान मौलवी ॼाणनि, मौलवियुनि जो कमु आहे। मौलवी वञी हिन शइ खे, छा तव्हां हुज़ूर ते कलमो न पढ़ियो आहे? ॾाढियां ॻाल्हायो, तव्हां असांजी ज़िमेदारी न आहे भाई। बुख बर्दाश्त करे सघूं था, हर शइ बर्दाश्त करे सघूं था। इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे आइन जे अंदरि जेको कानून ठहियलु आहे असां उनजी घुर कयूं था पिया त सुप्रीम कोर्ट जो जेको जज आहे पंहिंजे हिन फ़ैसिले खे वापसि वठे, हमेशह जे लाइ पंहिंजे हिन फ़ैसिले खे मुस्तरद करे ऐं अहिड़ो कानून पास करे जीअं हिन कुर्सी जे मथां वेही करे ॿिए कंहिंखे का घुर जेको आहे पंहिंजो ज़रूरत न थिए जो इन नाज़ुक मसइले जे अंदरि जेकॾहिं छेड़छाड़ कंदो त उनजो हिन ज़मीन जे मथां पाकिस्तान जी सरज़मीन जे मथां जीअण जंजाल कंदासीं। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। क़यामत जे ॾियारे रब साईं तव्हां असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथां हौज़े कौसर जो जाम नसीब फरमाए। माशा अल्लाह। जिन दोस्तनि सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं पढ़ी वठनि।